सलातु वस्सलामु अलैका रसूल अल्लाह सलातु वस्सलामु अलैका रहमतुल्लिल आलमीन। सवाल किया है हाफ़िज़ अली करमी। उहो तो चए त मुंहिंजो सवाल आहे त छा औरत जो मस्जिद अचणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। औरतुनि जो मस्जिद में निमाज़ जे लाइ अचणु मकरूह आहे, पर जेकॾहिं मस्जिद में पर्दे ऐं सतुर जो एहतमाम थियल आहे त उन सूरत में अची सघे थी, उन जे लाइ जाइज़ आहे। पर बहितर इहो आहे त घर में निमाज़ अदा करे। यादि रखो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में औरतूं मस्जिदुनि में निमाज़ अदा कंदियूं हुयूं ऐं कसीर अहादीस मुबारका मां बि साबित आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे मस्जिद में निमाज़ पढ़ण जी इजाज़त अता फ़रमाई आहे। पर दौर हाज़िर जे फितननि खे ॾिसी करे ऐं वक़्त जे हालात खे मद्देनज़र रखंदे उलमाए किराम इहो फ़रमायो आहे त औरतुनि जो मस्जिद में अचणु फितने खां ख़ाली न आहे। इन जे करे उन्हनि जो घरनि में निमाज़ अदा करणु वधीक बहितर आहे ऐं मस्जिद में अचणु मकरूह आहे। जीअं फ़तावा शामी जे अंदरि आहे, व युकरहु हुज़ूर हुन्नल जमाअत वलो ले जुमअतिन व ईदिन व वअज़िन मुतलक़न। पाण फ़रमाईंदा त औरतुनि जो मस्जिदुनि में हाज़िर थियणु मुतलक़न मकरूह आहे, पोइ चाहे जुमे जी निमाज़ हुजे या ईद जी निमाज़ हुजे या वाइज़ नसीहत जे लाइ शामिलु थिए। वलो उजूज़न लैला, अगरची पौड़ी औरत हुजे, राती छो न हुजे, त बि निमाज़ मकरूह आहे। अलल मज़हबुल मुफ़्ताबी, ऐं मुफ़्ताबी कौल सही कौल इहो ई आहे। छाजे करे उनजो सबबु ॿुधाए थो, ले फ़साद ज़माने में फ़साद आम थियण जे करे ऐं उन्हनि खे मस्जिद में अचण खां मना कई वई आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।